अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़िर जंगशाही में समाजी अगवान पीर गुलाम हुसैन शाह पारां दरगाह सतियूं बरसां गोठ मास्टर मोहम्मद हसन मल्हा ऐं गोठ खालू मल्हा में रुबीना आदिल ऐं अज़हर जी ताउन सां 300 ॻोठाणनि मर्द औरतुनि ऐं ॿारनि में पको खाधो तक़सीम करे संदन पेट जी बुख बुझाई, जंहिं ते गरीब मिसकिन ॻोठाणनि संदन शुक्रियो अदा कयो। सिंध ऑनलाइन टीवी ठट्टो सिजावल जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क जी ख़बर मूजिब उन मौक़े ते समाजी अगवान पीर गुलाम हुसैन शाह चयो त ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करण में सुकून मिले थो। हुन चयो त ग़रीब माण्हू खे पकल खाधो खाराइण सां गॾु मुख़्तलिफ़ ॻोठनि में आवाम खे साफ़ पाणी पीअण लाइ हैंडपंप, बाथरूम, ग़रीब माण्हुनि खे पका घर, हंध, बिस्तरनि, राशन समेत हाणे रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में पिणु ग़रीब माण्हुनि खे राशन मुहैया कयो वेंदो, जंहिं लाइ लिस्टूं जोड़ियूं पियूं वञनि। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।